हिन वक्त उमरकोट लग नूरवा जे टेल जे आबादगारनि वटि मौजूद आहियां। हिते जेको आहे समय आबादगारनि पारां जेको आहे उहो जेके टेल जे आबादगारनि पाणी जी खोट खिलाफ़ जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त इन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे ऐं कहिड़ा मुतालबा आहिनि। सही नूरवा चौथों वारो आहे हिते असांजे हे टेल में बनियूं आहिनि तक़रीबन 20 खां 25 वाटर जिनके पाणी बिल्कुलु न मिलियो। हीअ साईं चौथों वारो नूरवा जो आयो आहे। अॼु चौथों ॾींहुं आहे हिन वारे खे ऐं असांखे अञा ताईं पाणी न मिलियो। ॾिसी सघो था त वाह सॼो सुको पियो आहे। असां वटि का फसल न थी आहे। असां बनियूं खेड़े करे करोड़े रुपया पंहिंजे सड़ाए वेठा आहियूं 20-25 वाटर वारा। असांखे कंहिं क़िस्म जी का बि फसल न लगी आहे। असांजा बच्चा बुख मरनि पिया। असां वटि हालत ई लगी पई आहे। माल जो पीअण जो पाणी न आहे। असांजा वाटर सुका पिया आहिनि। असां आला अमरदान सां ऐं इरिगेशन वारनि सां मुतालबो करियूं था त महिरबानी करे असांखे पाणी ॾिनो वञे। असीं नूरवा टेल जा आबादगार आहियूं। 4 ॾींहं खां असांजो नूरवा खुली वियो आहे, पर असां वटि पाणी न आहे पहुतो। असांजो इहो पोज़ीशन आहे त पीअण जो पाणी बि असांखे कोन पहुतो ऐं असीं जेको आहे आला अमलदार खे इहो अॻियां एहतिजाज कंदासीं त असांखे महिरबानी करे पाणी ॾिनो वञे। पाणी असल सूरत हाल इहा आहे त असांजा वाटर जेके आहिनि जेसिताईं सीसी न थींदा तेसिताईं असांखे पाणी न मिलंदो। अॼु बि तव्हां असांजो वाटर असांजो नूरवा चेक करियो त 12 मील खां वाटर मथे सभु टुटा पिया आहिनि। ऐं ईअं न रुगो इरिगेशन असांखे चवनि था असीं पाणी चेक कंदासीं, न असां थर्ड पार्टी चेक करे अची ॾिसो तव्हांजा वाटर जेकॾहिं भॻल न भॻल पाणी जेसिताईं वाटर असांजा न जेसिताईं बंदि थींदा तेसिताईं असांखे कॾहिं पाणी कोन मिलंदो। महिरबानी करे फिलफोर असांजो जेके आहिनि असांजा वाटर सीसी कराए वञनि। ॿी सूरत में असीं जेको आहे करना ते एहतिजाज कंदासीं। जेका पोजीशन नूरवा टेल जी जेके 15 खां 20 वाटर कोर्स आहिनि बिल्कुलु ज़ीरो पाणी पोजीशन आहे हिते। ऐं चौथों ॾींहुं आहे पाणी नूरवा खुले खे पाणी 50 वाटर कोर्स हिते एंड थी वियो आहे। जेके अॻिते वाटर कोर्स 15-20 वाटर कोर्स आहिनि हिते बिल्कुलु पाणी चौथों वारो ई लॻे पियो। चौथों महीनो 5 महीनो 6 महीनो 7 महीनो हले पियो। इन में नूरवा टेल जा जेके वाटर कोर्स आहिनि बिल्कुलु ज़ीरो आहिनि। जेका पोखाई आहे ज़ीरो पोखाई आहे। हिते ॿिज पोखियल माण्हुनि जा मिर्चनि जा सना मिर्च टमाटो बसर फुटी जेका पोखियल हुई 2-2 एकड़ साहब हीअं सुकी तबाह थी वई आहे। हींअर जेका पोजीशन आहे पाणी जी बिल्कुलु ज़ीरो आहे। तव्हां ॾिसी सघो था नूरवा टेल ते 15-20 वाटर कोर्स सफ़ा हालात आहिनि। हीअ चौथों वारो ॾींहुं हले पियो अॼु नूरवा खुले खे बिल्कुलु पाणी ज़ीरो पोजीशन आहे। इरिगेशन अमलो जेको चए थो असीं पाणी पहुचाईंदा इहो अॼु खां असांखे 4 महीना जेको ॿुधाइनि पिया पाणी पहुचाईंदा। पाणी बिल्कुलु नथो पहुचे हिते। हिते जेके आबादगार हारी उन्हनि जा वीचार ॿुधा जंहिंजो मुतालबो आहे त जेको पाणी जी जेका खोट आहे या जेके आपाशी अमले जो जेको जेके ऑफिसरनि या जेके अमलदारनि जेके पाणी जे जेको आहे मथे विकिरो कनि था वाटर टोड़नि था उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे उहो सख़्तु नोटिस वरितो वञे ऐं टेल जे जेके आबादगार आहिनि उन्हनि वटि जेको आहे उहो पाणी पहुचायो वञे।